बुलेटिन की शुरुआत में अवां ख़बर शेयर कंदासीं। परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ओआईसी इजलास के ख़िताब कयो आहे। संदसि चवणु आहे त दुनिया मौसमियाती तब्दीलियुनि जे असरनि खे मुंहुं ॾेई रही आहे। पाकिस्तान मौसमियाती तब्दीलीअ जे करे घणो मुतासिर थियो आहे। बिल्कुल नाज़रीन, नवां खे अपडेट कयूं त बोर्ड सबब मुल्क में जानी ऐं माली नुक़सान थियो, समूरा शोबा मुतासिर थिया। बोर्ड जी सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ दुनिया पाकिस्तान जी मदद करे। बिलावल भुट्टो ज़रदारी ओआईसी इजलास के खिताब कंदे चयो त असांखे खिते जी बहितरी लाइ गॾिजी कम करण जी ज़रूरत आहे। पाकिस्तान में बोर्ड मुतासिरनि जी बहाली लाइ बि असां हर मुमकिन कदम खणी रहिया आहियूं। परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे। दुनिया मौसमियाती तब्दीलियुनि जे असरनि खे मुंहुं ॾेई रही आहे। पाकिस्तान मौसमियाती तब्दीलीअ जे करे घणो मुतासिर थियो आहे। परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो वधीक चवणु आहे त बोर्ड सबब मुल्क में जानी ऐं माली नुक़सान थियो, समूरा शोबा मुतासिर थिया। बोर्ड जी सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ दुनिया पाकिस्तान जी मदद कई। बिल्कुल नाज़रीन, बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पाकिस्तान में बोर्ड मुतासिरनि जी बहाली लाइ बि असां हर मुमकिन कदम खणी रहिया आहियूं। अवां खे अपडेट कयूं त दुनिया मौसमियाती तब्दीलियुनि जे असरनि खे मुंहुं ॾेई रही आहे। पाकिस्तान मौसमियाती तब्दीलीअ जे करे घणो मुतासिर थियो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बोर्ड सबब मुल्क में जानी ऐं माली नुक़सान थियो, समूरा शोबा मुतासिर थिया। बोर्ड जी सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ दुनिया पाकिस्तान जी मदद कई। परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कयो आहे। संदसि चवणु आहे त पाकिस्तान में बोर्ड मुतासिरनि जी बहालीअ लाइ बि असां हर मुमकिन कदम खणी रहिया आहियूं। असांखे खिते जी बहितरी लाइ गॾिजी कम करण जी ज़रूरत आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी ताशकंद में ओआईसी इजलास खे ख़िताब कयो आहे। अवां खे अपडेट कयूं त परडेही वज़ीर चयो त पाकिस्तान में बोर्ड मुतासिरनि जी बहाली लाइ बि असां हर मुमकिन कदम खणी रहिया आहियूं। असांखे खिते जी बहितरी लाइ गॾिजी कम करण जी ज़रूरत आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी ताशकंद में ओआईसी इजलास खे ख़िताब कयो आहे।